कोटड़ी में मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां सियासी समाजी अॻवान रशीद सदायो मथां कूड़ा केस दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। अवामी जमहूरी पार्टी ऐं इंटेलेक्चुअल फोरम जे अॻवाननि इमदाद पंवर, एजाज सुमरो, साजिद कमरानी चयो त कराची में शाह लतीफ़ थाणे ते रशीद सदायो मथां कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। हुननि चयो त रशीद सदायो कराची में सिंधी अवाम जे हक़नि लाइ आवाज़ उथारींदो रहियो आहे। शहीद इरशाद रांझणी जे नाहक क़त्ल ते भरपूर आवाज़ उथारण ते मथसे कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। रशीद सदायो तव्हां ॾिसंदो सॼी सिंध में जेके बि न्याणियुनि सां रेप थियनि था, नंढनि ॿारनि सां थियनि था, सिंध धरती में किथे बि सॼी कुंड में को ज़्यादती थिए थी त रशीद मैदान अमल में आहे। सॼी सिंध में सॼी सियासी पार्टियुनि सां, सिविल सोसाइटी सां, त उन ते उन्हनि केस दाख़िल कयो रुॻो महज़ इन करे त हिनखे टे जे हिसाइजे त हीअ कॾहिं बि जेको आहे रियासत जे ख़िलाफ़ु न ॻाल्हाए ऐं सिंध धरती जे लाइ कराची लाइ जेका जदोजहद करे थो उन तां हीअ हथु खणे। बुनियादी तौर ते हू हिकिड़ो कुल वक़्ती कारकुन आहे, हमदर्द रहियो आहे। उन जे ख़िलाफ़ु ही सही जेका कूड़े केस जी साज़िश में उनखे मुलविस कयो वियो आहे। असांजो मुतालबो आहे त उनखे उन साज़िश खां आज़ादु कयो वञे ऐं GIT जोड़े इंक्वायरी कई वञे, उनखे उन केस खां आज़ादु कयो वञे। हाणे जेको शऊर आहे उहो आवाज़ आहे, जेको शऊर जो उहो बंदि कयो वञे। पर ईअं कोन थींदो, शऊर मरणो न आहे, शऊर रोशन आहे, ज़िंदा ई रहंदो। ऐं इन्हनि क़ातिलनि खे जेके दहशतगर्द आहिनि, मंशात फ़रोश आहिनि, लैंड माफ़िया आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ु इंशाअल्लाह आवाज़ बुलंद ई रहंदो। रशीद सदायो हिकिड़ो न आहे, रशीद सदायो पूरी सिंध आहे। इन हिसाब सां जीअं इरशाद रांझणी हिकिड़ो न आहे, इरशाद रांझणी पूरी सिंध आहे। असां सभु गॾिजी करे मुतालबो कयूं था अॼु हुकूमत वक़्त खां त रशीद सदायो तां कूड़ा केस ख़तमु करे GIT ठाहे ऐं जेके असुल क़ातिल उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। अॻवाननि मुतालबो कयो त रशीद सदायो मथां दाख़िल कूड़नि केसनि जी जांच लाइ कमेटी जोड़े अछो कारो पधिरो कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।